मोहब्बत सच्ची इहा है, ज़बानी दावा जी ॻाल्हि न हूंदी है। ज़बान सां चवे त मुंहिंजी मोहब्बत आहे, पीर सां मोहब्बत आहे, मुंहिंजी दस्तगीर सां मोहब्बत आहे, मुंहिंजे असाबनि सां मोहब्बत आहे, मुंहिंजी मदीने वारे सां मोहब्बत आहे, दावा करे ऐं अमल बरख़िलाफ़ करे त इहो मोहब्बत में कूड़ो आहे। इन जी दावा बेसूद आहे, बेफ़ाइदा आहे। सच्ची मोहब्बत उहा आहे जेको पंहिंजे यार जो चयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। शाह साहब हिकिड़ो सैयद, उनजे पाड़े में हिकिड़ो माण्हू रहंदो, सुबुह जो सवेल उथी हीअं शाह साहब जे घर ॾे मुंहुं करे ॿाहूं ॿधी चवंदो त सैयद जे ज़ात तां सिर क़ुर्बान, सैयद तां सिर क़ुर्बान, रोज़ ईअं चवंदो। हिकिड़े ॾींहुं शाह साहब अचे पियो, गाह जी भरी मथे ते खणी ॾिठी त आशिक़ बीठो आहे सिर क़ुर्बान करण वारो। चए वाह मुरीद हेॾे आ, तूं रोज़ चवंदो आहीं सैयद तां सिर क़ुर्बान, हली आई भरी त खणा। चईं क़ुर्बान वञा, मां तुंहिंजे अदब में बीठो आहियां। शाह साहब ने कहा कि ये सर पे बोझ है, ये उठवा के चलो। तुम रोज कहते हो कि सैयद पे मेरी जान फिदा, अब जान तो नहीं मांग रहा, ये बार बोझ है, ये उठाकर मेरे घर तक पहुंचाओ। कहने लगा हजरत मैं तो आपके अदब में खड़ा हूं। अब ये अदब हुआ या बेअदबी हुई? बोलो। अदब तो ये नहीं है कि हाथ बांध कर खड़ा हो जाए और कहना न माने। अदब सच्चा ये है, इश्क और मोहब्बत सच्ची ये है कि जो यार का हुक्म मिलता जाए वो अमल करके सुभान अल्लाह। अपने महबूब के रास्ते पे चले, उस फिगर पे चले, जो राह मुर्शिद बताए उस रास्ते पे चले, ये सच्चा मुरीद होता है। सुभान अल्लाह। जेकॾहिं तव्हांजी वलीअनि सां सच्ची मोहब्बत आहे त अल्लाह जो ज़िक्र करियो, सुभान अल्लाह। निमाज़ 5 वक़्त पढ़ो, मस्जिद सां दिल लायो, अल्लाह जे क़ुरान सां दिल लायो, हलाल रोज़ी खाओ, हलाल कमायो, बच्चन खे हलाल खारायो। सुभान अल्लाह।